الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. قال النبي صلى الله عليه وسلم: من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. متفق عليه. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد. وقال شاعر: असा मुसाफिर परे जायो, असा मुसाफिर परे जायो, असांखे छॾणो हितां जो गरा। असी मुसाफिर परे जायो, असांखे छॾणो हितां जो गरा। असांजी मंज़िल अञा बि अॻिते, असांजो जारी अञा सफ़र आहे। असांजी मंज़िल अञा बि अॻिते, असांजो जारी अञा सफ़र आहे। असां मुसाफिर परे जायूं, असांखे छॾणो हितां जो गरा। असां वया करे काफ़िलनि जी सूरत, असां वया करे काफ़िलनि जी सूरत, हितां हलिया काफ़िला ॾिसूं था। वेझो असांजो बि वक़्तु आयो, वेझो असांजो बि वक़्तु आयो, न रहणो हितां पोइ हिकु बर आहे। असां मुसाफ़िर परे जा आहियूं, असांखे छॾणो हितां जो घर आहे। असांजी अहिड़ी सवारी आहे, ब्रेक जंहिंखे हिते न लॻंदो। असांजी अहिड़ी सवारी आहे, ब्रेक जंहिंखे हिते न लॻंदो। असांजी हर विका वधे थी ओॾा, असांजी मंज़िल इते नज़र आहे। असांजी हर विका वधे थी ओॾा, असांजी मंज़िल इते नज़र आहे। असां हिते वण जे छांव हेठां, असां हिते वण जे छांव हेठां रही पिया कुझु घड़ियूं गुज़ारियूं। ही वण जो पाछो ख़तम थी वेंदो, असांखे पूरी इहा ख़बर आहे। ही वण जो पाछो ख़तम थी वेंदो, असांखे इहा पूरी ख़बर आहे। ॾिसम मुसाफ़िर कई पुरसमर सां, ॾिसम मुसाफ़िर कई पुरसमर सां, असांखे विया ही चवंदा। ऐं थोरो समर खयो या अवां जो हाणे मिठा नंबर आहे। असां मुसाफ़िर परे जा आहियूं, असांखे छॾणो हितां जो घर आहे। बिरादरान इस्लाम अज़ीज़ माण्हू, अॼु ईद फितर जो ॾींहुं आहे। निहायत ख़ुशी ऐं मुसरत जो ॾींहुं आहे। उन शख़्स जे लाइ, उन मर्द जे लाइ, उन पोड़े जे लाइ, उन जवान जे लाइ, उन बच्चे जे लाइ
खुशी ए मुसरत जो ॾींहं जे रमज़ान अल मुबारक जा पूरा रोज़ा रखिया। आवाज न कयो, आवाज बारह भी आवाज करो। ए बगैर शरी उज़र जे हिकिड़ो पण रोज़ो न रखियो, हिकिड़ो पण रोज़ो बगैर शरी उज़र जे न छॾियो। उन जे लाइ त अहिड़े शख्स जे बारे में आमिना जी लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जे हालत ईमान में अल्लाह का हुसूल सवाब जी नियत सां रमज़ान अल मुबारक जा रोज़ा रखिया, उन जा साबिका गुनाह माफ़ कया वञे था। अॼु जो ॾींहुं उन शख्स जे लाइ यकीनन ख़ुशी जो ॾींहुं आहे जे माहे रमज़ान में रोज़ा रखण जे अलावा नमाज़ तरावीह जी पण पाबंदी कईंदा रहिया। उन जे लाइ त अहिड़े इंसान जे बारे में, अहिड़े जवान जे बारे में, अहिड़े पोड़े जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन क़ामा रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जे ईमान जे साथ अल्लाह जी रज़ा तलब करण जे लाइ रमज़ान जो क़याम कयो तो उन जा पण अल्लाह तबारक व तआला पुछला गुनाह माफ़ करे छॾे थो। सयाम रमज़ान ऐं क़याम रमज़ान जा इहतिमाम करण वारा खुश नसीब भाई भेणू, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे मगफिरत जी, आंखे गुनाह जी माफ़ी जी खुशखबरी सुनाए। यकीनन अॼु जो ॾींहुं आजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। तव्हां पूरा रोज़ा रखिया ऐं तरावी पढ़ंदा रहिया, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी इन इबादत खे शर्फ़ क़बूलियत सां नवाज़े। अॼु यकीनन उन शख्स खे पण ख़ुशि थियणो खपे जंहिं लैलतुल क़द्र जी इबादत जो सवाब हासिल करण जे लाइ आखिरी अशरे जी ताक राती में कोशिश कई, जद्दोजहद कई ऐं ख़ुसूसी तौर मथे उन राते में जागियो। उन जे लाइ त अहिड़े जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन कामा लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जो कोई शख्स ईमान जे साथ तलब अजर सवाब जी खातिर लैलतुल क़द्र जो क़याम करे, लैलतुल क़द्र में जागे तो उन जा पण साबिका गुनाह पुछला गुनाह माफ़ कया वञे था। ही ॾींहुं उन शख्स जे लाइ ईद जो ॾींहुं आहे जे रमज़ान अल मुबारक में सच्ची तौबा कई ऐं अल्लाह खे ख़ुशि करे गिड़ो, अल्लाह खे राज़ी करे गिड़ो। अॼु जो ॾींहुं मुसरत ऐं शादमानीअ जो ॾींहुं आहे उन शख्स जे लाइ जे रमज़ान अल मुबारक जो महीनो पायो ऐं अल्लाह वटां पिन जे गुनाह जी माफ़ी हासिल करे पिण जा मरे गुनाह माफ़ कराए गिड़ा। ऐं उहो शख्स यकीनन बदनसीब ऐं वॾो महरूम आहे जे रमज़ान अल मुबारक जहिड़ो अज़ीम महीनो, रमज़ान अल मुबारक जहिड़ो ऊंचो महीनो हासिल करे अल्लाह वटां पिन जा गुनाह न बख़्शाए छॾियो, पिन जा गुनाह माफ़ न कराए सघियो। हिकिड़े शख्स ईद जे ॾींहुं अमीरुल मोमिनीन हज़रत अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं ॾिठे त हज़रत अली ईद जे ॾींहुं सुकल मानी ऐं ज़ैतून जो तेल खाई गए। सुकल मानी ज़ैतून जे तेल में बोड़े बोड़े करे खाई गए। उन शख्स चए, आए अमीरुल मोमिनीन, आए वक्त जा बादशाह, अज ईद जी ॾींहुं सुकल मानी ज़ैतून जो तेल, अज त तोखे बिरयानियूं खाइणियूं खपे, अज त तोखे पुलावा खाइणा खपे, अज त तोखे तरह तरह जा ताम खाइणा खपे। तेरा हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जवाब ॾिनो, या हाज़ा लैसल ईद लिमन लबिसल जदीद व अकल सरीद वलाकिन ईद लिमन क़ुबिल मिन्हु बिल अम्सी सियामुहु
वक़ुबिल मिन्हु क़ियामुहु वग़ुफ़िर लहु ज़ंबुहु वशुकिर लहु सअयुहु फ़हाज़ा हुवल ईद वल-यौम लना ईदुन वग़दन लना ईदुन वकुल्लु यौमिन ला नअसिल्लाह अज़्ज़ व जल्ल फ़ीहि वहुवा ईद। ऐ शख्स ईद उनजी नाई जेको ना कपड़ा पहरे करे आयो ए उम्दा खाधो खाते ऊंचो खाधो खाते बिरयानियों खाते तरह तरह जा ताम खाते। ऐ शख्स ईद उनजी नाई बल्कि ईद तो उनजी आहे जंहिंजा रोज़ा मक़बूल थी विया, जंहिंजा रोज़ा क़बूल थी विया, जंहिंजी क़यामुल लैल क़बूल थी वियो, जंहिंजा गुनाह माफ़ किया विया, जंहिंजी कोशिश जी जंहिंजी जद्दोजहद जी क़दर कई वई। ईद असल ईद है असांजे लाइ अॼु जो ॾींहुं पर ईद है, सवारे जो ॾींहुं पर ईद है। हर उहो ॾींहुं ईद है जंहिंमें असीं अल्लाह जी नाफ़रमानी न कयूं, उहो असांजे लाइ ईद जो ॾींहुं है। अहिड़ी तरह उमर बिन अब्दुल अज़ीज़ चवंदा हुआ लैसल ईद लिमन लबिसल जदीद वलाकिनल ईद लिमन ख़ाफ़ यौमुल वईद। ईद उन्हीं जी नाई जेको बेहतरीन लिबास पहरे करे आया, बल्कि ईद तो उन्हीं जी है जेको क़यामत जे ॾींहं खां ड्रिजंदा रहिया, जेको मैदान हशर खां ड्रिजंदा रहिया, जेको पुल सिरात खां ड्रिजंदा रहिया ऐं पुल सिरात जी मैदान हशर जी क़यामत जे ॾींहं जी तैयारी के असल उन्हीं जी ईद है। बिरादरान इस्लाम, जे इंसान के अल्लाह ताला माह रमजान में रोजा रखना, तरावी पढ़ क़याम करण, उनमें तिलावत कुरान, दुआ, सदको, खैरात वगैरह करण जी तौफीक ॾिने तो उन्हीं के अल्लाह जो शुक्र अदा करणो खपे। पर जे लाइ त ही मारे अल्लाह जी तौफीक सां हो करे सघिया। जेकॾहिं अल्लाह जी तौफीक न हुए त यकीनन ही मरे इबादतूं न करे सघे। अल्लाह तबारक व तआला जो इरशाद है युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल इस्र वलितुकमिलुल इद्दत वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। अल्लाह आजे लाइ आसानी चाहे तो, आजे लाइ तंगी के पसंद न तो करे। तहां त ऐं रोज़े जी गिनती के पूरी कयो ऐं उन आंखे जेको हिदायत ॾिने उन मथे अल्लाह जी वॾाई बयान कयो ऐं अल्लाह जो शुक्र अदा कयो। बिरादरान इस्लाम, ये जो उमर बिन अब्दुल अजीज है, खलीफा है, बादशाह है, लेकिन जैसे ईद जो ॾींहुं अचे थो तेरा उमर बिन अब्दुल अजीज जी घरे वारी चए थी, उमर बिन अब्दुल अजीज जी औरत चए थी अरे उमर बिन अब्दुल अजीज सवारे ईद आहे, चंद्र नजर अची चुको आहे, नको है उमर बिन अब्दुल अजीज तो वट ना ले आई, नको मुंह वट ना ले आई। आए उमर बिन अब्दुल अजीज पाखे लिया न मिला ना तहली वेंदा पा जुने ले से ईद पढ़ी लाइंदासू, लेकिन पांजे बच्चे वट पांजे नन्हे मासूमे वट ईद जी लाइ लिया नहीं। वक्त जो बादशाह है, मामूली इंसान नहीं, चाहे तो दौलत खड़ी सके तो बैतुल माल में पैसा खड़ी सके तो, लेकिन उमर बिन अब्दुल अजीज के जेती पांजा मासूम बच्चा जर बिया लिया पहरींदा ना वगा पहरींदा, चपलू पहरींदा, जोड़ा पहरींदा, तेरा पांजे बच्चे जी लाइ किए नहीं पांजा बच्चा खोड़ो पहरींदा। कौम वारा खोड़ो चोंदा बादशाह जा छोकराई, बादशाह जी औलाद आए, लेकिन इन्हीं वक्त लिया पनाई। बात बर्दाश्त करे वेंदासो, बाकी लेन जी जरूरत नहीं, लेकिन बच्चा निडरा ही नहीं की तो लिया लेन जी जरूरत है। उमर बिन अब्दुल अजीज को जवाब दे दो, अजीज माऊ सुनो, नौजवानों सुनो, अजी भाजी वगे जे बगैर ईद नथी थी। उमर बिन अब्दुल अजीज पंहिंजी घरवारी के चए थो त हे मुंहिंजी औरत पाखे एतिरो बैतुल माल मां पगार नथो मिले, एतिरी पंहिंजी आमदनी नाई त पा उन आमदनी जे ज़रिए उन पैसे में लिया गिनी सघो।
घरवारी चेती बच्चा ही निंढड़ा मासूम नहीं एकड़े मैं जो पगार खणी लायो अगले महीना में वो पगार वारा लाजा उमर बिन अब्दुल अजीज खत लिखे तो कैसे लिखे तो बैंक जे मैनेजर के खत लिखे तो सुपरवाइजर के खत लिखे तो जो को बैतुल माल मथे खजानची मुकर्रर हुए तो उनके खत लिखे तो ए खत लिखी करे फिर जी खादिम के उन जी तरफ रवानो करे तो खत में ही सारी चीजों मौजूद है तो मुझे बच्चे जी लाए लिया नहीं मुखे एकड़े महीने जो पगार दे दियो अगलो महीनो अचे तर पगार वारे लाजा खजानची पर कड़ा हुआ बादशाह नेक हुए तो उन जी फौज पर नेक हुई थी जे करे बादशाह बद हुए बादशाह नाफरमान हुए तो उन जी कौम पर नाफरमान हुई थी बादशाह नेक हुए तो उन जा खजानची पर ख्यानत नथा कहिए बादशाह सामो खजानची पर जवाब दिए था तेरा खत पुजे तो खत के पढ़े तो सारी चीजों न्यारे करे खत के ऊंधो उठलाए तो ऊंधो उठलाए करे बे पासे लिखे तो चंद जुमला लिखे तो चंद अक्षर लिखे तो तेरू खादिम चेतो तो बादशाह पैसे दिलाए आलाए पगार दिलाए लगाए तो एडवांस पगार दे दे चेतो वे बादशाह वट बादशाह की मुझे खत दे दीजा जे कदे खत पाने के बावजूद बादशाह लाए तो बादशाह जे लाए मुझे हर चीज कुर्बान बादशाह मुझे सर ए अखी मथे बादशाह वट ये तो बादशाह के चेतो तो उमर बिन अब्दुल्ला तो जे खादिम तो जे गवर्नर बैंक जे ही खत लाए बैतुल माल जी खजानची ही खत लाए बादशाह उमर बिन अब्दुल अजीज खत खोले तो खत पढ़े तो तेरे खत में लिखियो पियो है तो ताए उमर बिन अब्दुल अजीज तो खत में लिखिए तो अगले वर्या अगले महीने पगार वारे ला जा अरे उमर बिन अब्दुल अजीज अगले महीने जी करो गारंटी है अगले महीने जी करो गारंटी है तो अगले महीने तू जीरो होने यकीन होने तो जी तरफ खा कर्ज केर अदा कई दो तो जो पगार केर भरी दो उमर बिन अब्दुल अजीज तुरंत खामोश थी वने था ई बादशाह हुआ नौकर चेतो जे कदे को तो जी कर्ज के भरे सके एरो को नाई तो तू पगार मरी वेने तो पगार की भरी ने इन्हीं बादशाह के सामने रखो इन्हीं खलीफे के सामने रखो पा बिल के न्यारियो पांच लखे मथे लख खण दावजो आखे किए पर मौत जो दफनाई पा सोचियो तो सवारे बढ़ियो था परे भरे दीदा सो लेकिन कही तो एड़ा आई जो को कर्ज है मथे कर्ज खणदा वने इतनी आवक नाई किए भरे सके अहिड़ी तरह हजरत उमर बिन खत्ताब जे बारे में हिकिड़ो वाक़ियो अचे थो तो उमर बिन खत्ताब जर खुतबो ॾियण जे लाइ उभा थिया त हिकिड़ो जवान उथी थो ऐं चए थो त अय उमर बिन अब्दुल अजीज अय उमर बिन खत्ताब जेको तो ही नओं वॻो पहिरे करे खुतबो ॾिए पियो ही वॻो तो वटि आयो क्या पहिरीं मूंखे जवाब ॾे पहिरीं मूंखे हिसाब ॾे पोइ तूं खुतबो ॾे हजरत उमर बिन खत्ताब चए थो जवाब आऊं की न ॾींदुसि जवाब ही मुंहिंजो छोकिरो ॾींदो त ही वॻो आयो क्या ही कुर्तो आयो क्या हजरत उमर जो छोकरो चए थो त मेरी के जर हिकिड़ी हिकिड़ी चादर मिलई हुई तर मुझे फेके पर चादर मिलई बैतुल माल मां जर चादरी विराणियो जर कपड़ो विराणो तर मुझे फेके पर मिले उन में कुछ पाए वो जवान चए थो तो मूंखे पर चादर मिलई हुई मूंखे पर चादर जो टुकड़ो कपड़े जो टुकड़ो चंद मीटर मिलिया हुआ लेकिन आऊं तो दर्जीअ जो वियोसि दर्जीअ मूंखे चए न मां वॻो की न थींदो तो उमर जेको आहे मूंखां वधारे हथो कठो आहे मूंखां वधारे धिको आहे उमर जो वॻो कीअं थींदो मुंहिंजो वॻो न थियो तो उमर जो वॻो कीअं थींदो
तेरा हजरत उमर जो छोकरो चए तो फेके पर चादर मिलई हुई मुखे पर मिलई हुई मुंह फेके नहीं छड़ी तेरा पियो नी बिनी मिजारा वगु सिपाही उनी बिनी मिजारा कुर्तो सिपाही तेरा वो जवान चए तो हाँ मुंह कन जली राथो हाँ मुखे सुकून पजी वियो हाँ ए उमर बिन खत्ताब तू खुतबो दे वो बादशाह लुटेरा की न हुआ बादशाह कौम जी ख़यानत की न कईंदा हुआ उन्हीं आखिरत जो डर हो अज पंहिंजे बादशाह जी तरह बादशाह न हुआ उन्हीं बादशाह जी मुसलमान तो छॾियो हिंदू पर तारीफ़ कई था गांधी जी चेता जेकॾहिं हिंदुस्तान में हमने सुकून खपे वेर झगड़ो खत्म करणो आहे सुकून सां जिंदगी गुजारणी आहे तो उमर बिन खत्ताब जो कानून नाफ़िज करे छॾियो खून ख़राब किन थींदो सुकून सां जिंदगी गुजारे सघंदा बिरादरान इस्लाम इन वाक़े के पास साम्हूं रखो ऐं पिण जो जाइज़ो गिनो तो अल्लाह तबारक व तआला उन्हीं के हर चीज ॾिने हुए तंहिंजे बावजूद उन्हीं दुनिया जी चीज़ें के ठुकराए छॾियो इन जे साथ साथ अल्लाह वटां दुआ पण कोन्हे खपे त अल्लाह पंहिंजे रोज़े के क़याम के पंहिंजी ॿी इबादत के क़बूल फरमाए सल्फ़ सालिहीन जेको आहे उहो 6 महीने ताईं ही दुआ घुरंदा हुआ त ऐ अल्लाह असांखे रमज़ान मुबारक जो महीनो नसीब कर जॾहिं रमज़ान जो महीनो गुज़री वेंदो हो त दुआऊं घुरंदा हुआ त अल्लाह असां जेको बि इबादतूं रमज़ान में कयूं हुई उन्हीं खे क़बूल फरमाए अॼु रमज़ान अचे थो तेरे पंहिंजे सर में दर्द शुरू थी वञे थो तेरे पंहिंजो चैन सुकून ख़त्म थी वञे थो दुआ घुरण त लम्ही ॻाल्हि आहे कई अहिड़ा जुवान हूंदा कई अहिड़ा रोज़े खां दूर हूंदा जंहिंजे मथे में दर्द शुरू थी वञे थो जॾहिं ईद अचे थी दर्द उन्हीं खे ख़ुशी थिए थी तेरे रोज़े रखण वारे खां इबादत करण वारे खां वधारे ख़ुशि हू जवान थिए था अॼु जेको रोज़ा नथा रखे वो वगो मेरा पैरी से भाई था हर चीज जो उन्हीं वटि बंदोबस्त आहे रमज़ान शुरू थिए तर बंदोबस्त शुरू करे छॾिए था कपिड़ो गिनी दर्जी के ॾेई छॾिए था 100 200 300 मीटर रुमाल गिनी लाइए था अतर गिनी लाइए था मोजा गिनी लाइए था बंडियूं गिनी लाइए था जोड़ो गिनी लाइए था ऑनलाइन जोड़ा मंगाइए पिया तो बिरादरान इस्लाम अज जेको रोज़े खां नमाज खां दूर हुआ उन्हीं वटि हर चीज मौजूद है उन्हीं वटि जोड़ो मौजूद है उन्हीं वटि वॻो मौजूद है उन्हीं वटि अतर मौजूद है रुमाल मौजूद है हर चीज ना मैदान में उठाई मौजूद है लेकिन मौजूद नहीं तो रोजो नहीं मौजूद नहीं तो नमाज नहीं मौजूद नहीं तो उन्हीं वक्त रात जो कयाम मौजूद नहीं मौजूद नहीं तो उन्हीं वक्त अल्लाह की इबादत मौजूद नहीं इन जे अलावा हर चीज मौजूद है अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में पिन जे नेक बंदे जी सिफात में जा रहा हिकिड़ी सिफ़त ज़िक्र कई है तो वो इबादत के सर अंजाम ॾियण जे बाद अल्लाह खां ड्रिजे था उनजे लाइ ड्रिजे था तो उनजी इबादत रद्द न कई वञे अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नल लदीना हुम मिन खशियति रब्बिहिम मुशफिकून वल्लदीना हुम बिआयाति रब्बिहिम युमिनून वल्लदीना हुम बिरब्बिहिम ला युशरिकून वल्लदीना यु'तूना मा आतौ व क़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन उलाइका युसारिऊन फिल खैराति व हुम लहा साबिकून बेशक जो इंसान पिन जे रब खां ड्रिजे था ऐं जेको पिन जे रब जी आयत मथे ईमान रखे था जेको पिन जे रब जे साथ कंहिंखे पण शरीक नथा बनाइए ऐं जेको अल्लाह उन्हीं के ॾिने उन में जारा ख़यानत नथा करिए यकीनन पिन जे रब जे पास समझे था हिकिड़ो ॾींहुं लौटी करे वञिणो आहे
एड़ा इंसान भलाई जी कमे में जल्दी कहिए था ए उन जी तरफ अगिया वधण जी कोशिश कहिए था। हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु अन्हा बयान करे थी तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इन आयत वल्लज़ीना युतूना मा आतू व कुलूबुहुम वजिलतुन ये बारे में पूछो तो इनसा मुराद करो है। इनसा मुराद क्या इंसान नहीं जो कोई शराब पिए था जो कोई चोरी करिए था। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला या बिन्त सिद्दीकी वलाकिन्नहुमुल्लज़ीना यसूमूना व युसल्लूना व यतसद्दक़ूना व हुम यखाफूना अल्लाह युक़बल मिनहुम। सिद्दीक जी दिया ना इनसा मुराद ही नहीं बल्कि इनसा मुराद वो इंसान है जो को रोजा रखे था नमाज पढ़े था सदको खैरात कहिए था तो उन्हीं जी दिल में अल्लाह जो खौफ हो तो अल्लाह जो द्रप हो तो उन्हें जो इबादत रद्द न कही उन्हें जो इबादत अल्लाह तबारक व तआला कबूल न करे। बिरादरान इस्लाम बाद इंसान था बाद जवान तो रमजान मुबारक में इबादत कहिए था 5 वक्त नमाज की पाबंदी कहिए था कुरान करीम की तिलावत कहिए था जिक्रुल्लाह सा पहले जी ज़बाने की नीरियो रखे था दुआओं घुरे था सदको खैरात में करे देखा वधी करे सुगने था। लेकिन जी रमजान जो महीनो मती वञे तो नी में जरा कईया नौजवान इबादत के छड़ारिए था हटा के 5 फर्ज नमाज में पर गफलत है सुस्ती नहीं था यहाँ तो बिल्कुल छड़ारिए था ये तर्ज अमल जो है बिल्कुल गलत है कोई दिलाए तो जो को अल्लाह माह रमजान जो रब है वो अल्लाह रमजान के बाद शवाल जो ए साल जे बे महीने जो पर रब है जे अल्लाह जी पर रमजान अल मुबारक में इबादत कयूं था उन्हें अल्लाह जो ही हुक्म है तो मौत अचण ताई उनकी इबादत कईंदा रहो। अल्लाह तबारक व तआला फरमाए फसब्बिह बिहम्दि रब्बिका वकुम मिनस साजिदीन वअबुद रब्बक हत्ता यातिकल यकीन। बस फिर जे रब जी तारीफ जे दा तस्बीह बयान कयो ए उन जो हुजूर सजदा कयो ए पिन जे रब जी इबादत कईंदा रहो ए तायत मौत जी वञे। इन आयत में अगर जे खिताब हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लेकिन ये हुक्म तमाम इंसान जे लाए एक खुसूसन आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जी लाए लिहाजा उम्मत मुस्लिमा के खपे तो वो अल्लाह जी इबादत मथे साबित कदम रहे ए रमजान अल मुबारक जो महीनो गुजरण जे बाद उनका पान ते उनका मोन फिरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उज अमल में वदार महबूब जे अमल मथे हमेशगी हुई उनमें इनकिताल हुए। हजरत आयशा रज़ी अल्लाहु अन्हा बयान करे थी कान अहब्बद दीनी इलैहि मा दावमा अलैहि साहिबुहु। हजरत सौबान जो बयान है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इस्तकीमु वलन तुहसु वअलमु अन्ना खैर अमालिकुम मुस्सलातु वला युहाफिज़ु अलल वुदूइ इल्ला युमिनुन। ऐं इस्तिकामत इख्तियार कयो ऐं हरगिज़ उन जी ताकत न था रख इन ॻाल्हि मथे यकीन कयो ताजो बेहतरीन अमल नमाज पढ़ण आहे ए को सच्चो मोमिन हमेशा वुज़ू जी हालत में हुए थो। तो बिरादरान इस्लाम इन्हीं में मालूम थो तो इस्तिकामत अमल मथे इख्तियार करे थे हमेशा अमल के जारी ए सारी रखो। अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरत वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। बेशक जे इंसान जो तो असा जो रब अल्लाह तबारक व तआला है वो न मथे कायम रहा तेरे इंसान मथे फरिश्ता दुनिया में या मौत के बाद कब्र में उतरे था ए चेता त अचण वारा मराहिल का द्रिज ना ए नको एहलो अयाल के पिंड जे घर वारे के छड़ण जो गम कर
ए तू उन जन्नत जी खुशखबरी सुनी लाए जे जो वायदो तो खाते हो असी दुनिया की जिंदगी में आजा दोस्त मददगार होगा है आखिरत में होगा ए उते हर चीज मिलंदी जे जी आजो नफ्स ख्वाहिश कई दो ए वो चीज जे जी आई तमन्ना कईदा ये उन जी तरफ का आजी मेहरबानी हो हुंदी आजी मेहरबानी हुंदी लिहाजा जो को निहायत माफ करने वालो ए वडो रहम करने वालो है लिहाजा अकीदे तौहीद ए अमल मथे साबित कदमी जो मुजाहिरो करणो खपे उन जे साथ साथ ही दुआ पण करणी खपे रब्बना ला तुज़िग कुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब ऐ असांजा रब असांजी दिली की हिदायत ॾियण जे बाद कजरवीअ में टेढ़ेपन में मुब्तला न कर ए असां जे पास रहमत अता फरमा बेशक तू वडो अता करण वारो ही ए तरह ही दुआ पर बार बार घुरणी खपे या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित अला क़ल्बी दीनिका ए दिली के फेरण वाला अल्लाह ए दिली के फेरण वाला मुझे दिल के बिन जे दीन मथे साबित कदम रख पूरे दिलाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर बेशतर ही दुआ पढ़ंदा हुआ जैसे तरह हजरत उम्मे सलमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की घरवारी बयान करे थी तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे उम्मे सलमा के पास होगा हुआ तो बार बार ये दुआ करंदा हुआ हजरत उम्मे सलमा देती एकड़े भेरा मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूछी गिड़ो तो अल्लाह जा रसूल आई ये दुआ मोड़ मोड़ को दिलाए करो था को वजह आई हर वक्त ये दुआ करो पे या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मे सलमा के देता या उम्मे सलमता इन्नहु लैसा आदमियुन इल्ला व क़ल्बुहु बैना उसबअई मिन असाबिल्लाहि फमन शाअ अकामा व मन शाअ अज़ागा ऐ उम्मे सलमा हर इंसान जो दिल अल्लाह के आंगरी में जरा भी आंगरी के दरमियान हुए तो ए वो देखे चाहे जे दिल के चाहे सिधो रखे ए जे दिल के चाहे कजरवी में टेढ़ेपन में मुब्तला करे सके अजीजान गिरामी अमल मते साबित कदमी मकसूद है हमेश की मकसूद है जड़ी तरह रमजान मुबारक में आई फराइज जी पाबंदी कईंदा रहा नवाफिल में एकड़े देखा अगिया वधण जी कोशिश कईंदा रहा एड़ी तरह ये अमल हमेशा जारी रखो इनके छड़ियो ना जुनान जा फराइज में मेरा पेरी दी रात में 5 टाइम नमाज आए उनमें सुस्ती न कयो ए 5 टाइम नमाजू पाबंदी से मस्जिद में अची करे बे जमात अदा कईंदा रहो पूरे जी लाए त कयामत जी नी इबादत में जरा मेरा पेरी इन इबादत जी मुतालिक सवाल थी दो हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु बयान किया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अव्वल मा युहासबु बिल अब्दु यौमल क़ियामत अस्सलातु फइन सलवत सलव साइर अमलिही व इन फसदत फसद साइर अमलिही क़यामत जी दी बंदे का मेरा पेरी नमाज जो हिसाब गिणो वेंदो नमाज जे बारे में पुछो वेंदो जे करे नमाज दुरुस्त न करी सही न करी तो बाकी अमाल पर सही दुरुस्त न करंदा जे करे नमाज खराब न करी नमाज न पढ़ो तो बाकी अमल पर खराब न करंदा मेरे राज में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया युनज़रु फी सलातिही फइन सलहत फक़द अफ़लह व इन फसदत फक़द खाब व खसिरा मेरा भेरी उन जी नमाज में न्यारे वेंदो नमाज न्यारे यदि जे करे वो ठीक न करी तो वो कामयाब थी वियो जे करे वो दुरुस्त न करी तो वो ज़लील एक खसारे वारो हुंदो फर्ज नमाज के साथ साथ नफिल जो एहतमाम कईंदा रहो जहिड़ी तरह रमजान में आई कईंदा रहा खुसूसन फर्ज नमाज का पेरी ए पुछा जो सुन्नत हुई जाची नमाज आए एड़ी तरह रात जी नफिल नमाज आए जो को आई रमजान में तरावी जी शक्ल में पढ़ंदा रहे उनके तहज्जुद की सूरत में जारी है सारी रखो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज जा फायदा जिक्र कए त नमाज में इंसान के फायदो है इंसान के हमेशा नमाज पढ़ी खपे रमजान गुजरी वञे त नमाज के छॾाइणी न खपे बल्कि हमेशा जारी है सारी रखनी खपे बिरादरान इस्लाम आई खुश नसीब आयो रोजा रखिया अल्लाह जी इबादत कया अल्लाह जी अगिया गिड़गिड़ाया एकड़े देखा वधी करे अल्लाह जी इबादत में हिस्सो गिड़ा रात
अल्लाह जी इबादत कईंदा रहा, कुरान करीम जी तिलावत कईंदा रहा, इन वॾी ख़ुशी कोन थी सघे थी। बदनसीब है वो इंसान जो को रमजान का दूर रहा, रमजान का अलग रहा। खुश नसीब है वो जे रमजान में अल्लाह की इबादत कई। अल्लाह तबारक व तआला व दुआ है त अल्लाह तबारक व तआला पाजी हिनी इबादत के कबूल फरमाए, अल्लाह पाजी रोजे के कबूल फरमाए, अल्लाह पाजी नमाज के कबूल फरमाए, अल्लाह हमेशा बाके नमाज पढ़ने की तौफीक अता फरमाए, अल्लाह तबारक व तआला बाके नेक बनाए, इबादत गुजार बनाए। मुसलमान दुनिया भर में परेशान है, अल्लाह उन्हें दी परेशानी के दूर करे, अल्लाह उन्हें दी परेशानी के खत्म करे। ए खुसूसन फलस्तीन जा जो मुसलमान परेशान है, अल्लाह उन्हें दी परेशानी के दूर करे। अल्लाहुम्मा तकब्बल सियामना, अल्लाहुम्मा तकब्बल सियामना, अल्लाहुम्मा तकब्बल सुजूदना व रुकूअना बिरहमतिका या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना, फ़अफ़ु अन्ना या करीम, फ़अफ़ु अन्ना या रहीम, फ़अफ़ु अन्ना या अकरमल अकरमीन। अल्लाहुम्मा इग़फ़िर लना मा क़द्दमना व मा अख़रना व मा असररना व मा अअलना व मा अंता अअलमु बिही मिन्ना इन्नका अंतस समीउल क़रीब बिरहमतिका या रब्बल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।